महिरबानी भाउ। मीरपुर मातेले जो जेको सहाफ़ी आहे नसरुल्ला गडानी, जंहिं ते कल्ह तक़रीबन 4 बजे दारे उन ते हमिलो करे उनखे सख़्तु ज़ख़्मी कयो, जेको हींअर 24 कलाक टाइम थियण वारो आहे। हिन वक़्तु हू ज़िंदगी ऐं मौत ॿिनि वाटनि ते इस्पताल में ज़ेर इलाज आहे। कल्ह खां वठी पूरो पाकिस्तान में सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। सोशल मीडिया ते इहा ट्रेंड हले पई त उनखे एयर एम्बुलेंस ज़रिए आगा खान इस्पताल मुंतक़िल कयो। पर अफ़सोस सिंध हुकूमत ते, अफ़सोस सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ते, जो हिन वक़्तु हू नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। हिन वक़्तु हुनखे इलाज करण लाइ उनखे कराची मुंतक़िल करण लाइ तयारु न आहिनि। तव्हां ॾिसो पिया त पूरे सिंध में सहाफ़ी जेके ग़ैर महफ़ूज़ बणियल आहिनि, 27 सहाफ़ियुनि ते हमला कया था वञनि। जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे हिन वक़्तु गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। असां उनजे लाइ बि आवाज़ु उथारियोसीं। कराची CM हाउस, गवर्नर हाउस ते धरना आयासीं। पूरो अॼु ॾींहं ते असां सरापा एहतजाज बणियल आहियूं। हिकिड़े सहाफ़ी जा असांखे जेके जवाबदार क़ातिल जेके गिरफ़्तार न आहिनि थी सघिया, असां हींअर वरी ॿिए सहाफ़ी जा जेके आहिनि जवाबदारनि जे लाइ मुतालबो कयूं पिया था। अफ़सोस सिंध हुकूमत ते, जो हिन वक़्तु जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। सिंध में जेके सियासी भोतार आहिनि, जेके वॾेरा पीर मीर जेके बि आहिनि, जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे चाहिनि था त सिंध जा जेके कलमदड़ी आहिनि उहे ख़ामोश रहनि, उन्हनि जे मथां हमला कयूं, उन्हनि खे हिरासमेंट कयूं, उनजो आवाज़ खे असां हमेशह लाइ बंदि कयूं। पर असांजो आवाज़ु कॾहिं बि बंदि न थी सघंदो। असां सदाईं हक़ ऐं सच जो आवाज़ु बुलंद कंदासीं। असां हिकु दफ़ो ॿीहर मुतालबो था कयूं त जेके सहाफ़ी आहे, जेको नसरुल्ला गडानी, उनजे जेके हमलेआवर जेके जवाबदार आहिनि, उनखे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे कैफ़ियत किरदार ते पहुचायो वञे।